नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ खां ख़बर ॾींदा हलूं त फरीदाबाद शहर जी बिजली बहाल करायो, SDO वावडा खे हटायो। शहरियुनि जो ॿिए ॾींहुं बि एहतजाज मुज़ाहिरो धरणो। SDO मेड़ राशि आफ़ीसर आहे, रिश्वत एवज़ शहर ऐं ॻोठनि जी बिजली बहाल करण लाइ तयारु न आहे। सिबको इख़्तियारियूं नोटिस वठनि, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। फरीदाबाद शहर ऐं ॻोठ जे एके ॾींहं खां बिजली बंदि हुजण ख़िलाफ़ फरीदाबाद में वापारियुनि, दुकानदारनि ऐं शहरियुनि PP अॻवान ग़ुलाम नबी मंगणार, काउंसलर मरहूम मोहरम रिंद, STP अॻवान अब्दुल फतेह गाइचो ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब अॻियां ॿिए ॾींहुं बि एहतजाज मुज़ाहिरो करे SDO वावडा मेड़ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। हिननि चयो त एके ॾींहुं गुज़री विया आहिनि, बिजली बंदि आहे, शहरी कारोबार करे नथा सघनि। हिननि चयो त बिजली जा बिल बि पियारियूं था, पर SDO वावडा मेड़ राशि आफ़ीसर रिश्वत खां सवाइ बिजली बहाल नथो करे। अवाम सख़्त परेशान आहिनि। हिननि चयो त फरीदाबाद फीडल ऐं खान फीडल मुकमल तौर बंदि आहे, ॻोठ में बिजली नाहे, को बि आफ़ीसर एक्शन खणण लाइ तयार ई न आहे। हिन सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं सिबको सखर खां घुर कई आहे त वावडा SDO मेड़ खे हटायो, फरीदाबाद शहर ऐं ॻोठनि जी बिजली बहाल कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।